अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दौलाप जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मरियम जेको आहे मुराद खे बार सम्झाईंदो ऐं मुराद खे चवंदो त छोकिरी कुंज जेको आहे घर न कंदो। हाणे तूं इहो सोच त अली खान जी ॿिए हंधि शादी करा। ऐं मुराद चवंदो जॾहिं बि हिननि जो रिश्तो मिली वियो त पोइ हिन ॿिन्हिनि जी शादी न सही ज़रूरु कराईंदुसि। ऐं पीरियल चवंदो अदा तूं असांजो रिश्तो न ॻोल्ह, असांजो रिश्तो असां पाण ॻोल्हे छॾिया, हाणे तूं रुॻो असांजी शादी करा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाहनवाज जेको आहे पुलिस सां मिलंदो। उन खे चवंदो त मां हाणे रेस मंसूर जे मसइले खे ईअं दॿाए छॾींदुसि ॼण को हो ई कोन, जो DSP ऐं ASP सभु मुंहिंजा दोस्त आहिनि। मां इन मसइले खे हल चङी तरह करे सघां थो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त ककर जेको आहे रेज़न खे चवंदो त तव्हां वञी रेस शाहनवाज खे चओ त उन्हनि जे मथां ज़ोर रखे। अगरि जेकॾहिं हू ज़ोर नथो रखे त पोइ मां सुभाणे हुननि जे घर में घिड़ी ऐं पंहिंजी भेण खे वठी ईंदुसि, यानी कुंज खे पोइ हुतां वठी ईंदुसि। ऐं रेज़न चवंदो त ककर तूं हाली सबर करे। रेस शाहनवाज हुननि सां ॻाल्हायो, अलाए कंदो त मसइलो ठीकु थी वेंदो। अगरि जेकॾहिं हू कुर्ब सां असांजे हवाले छोकिरी न कंदा त पोइ हुननि सां ॾाढ करणी पवंदी। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त कुंज घणो परेशान हूंदो। कुंज रुस्तम खान खे चवंदो त अगरि जेकॾहिं तव्हां मूंखे हिते रहायो था त पोइ तव्हांजी दुश्मनी रेस शाहनवाज सां वधी वेंदी, छो जो हू वॾो ॾींगो माण्हू आहे, यानी शैतान माण्हू आहे। ऐं रुस्तम चवंदो त बाबा सभिनी खे ख़बर पइजी चुको आहे त तूं असां वटि आहीं। अगरि असां तोखे वाट ॾिनो त पोइ हू असांजे कंध में पइजी वेंदा ऐं पोइ हू असांजे लाइ वॾो मसइलो कंदा। उन जे करे हाली फ़िलहालु 2-3 ॾींहं तोखे हिते रहणो पवंदो। ऐं कुंज चवंदो त मूं लाइ सोचे सम्झी पोइ फ़ैसिलो कजो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।